अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल अली व्यू। सभिनी प्यारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त प्यारा दोस्तो, अॼु तव्हांखे आऊं वताये फ़क़ीर जो दिलचस्प किस्सो ॿुधाईंदुसि। हलूं था किस्से जे तरफ़। वतायो फ़क़ीर के घर जो पासो ॾेई लंघियो त हिकु हमराह पंहिंजी ज़ाल खे मार ॾेई रहियो हो। वतायो बि लाए पादर उन माई खे मारणु शुरू थी वियो। हमराह हैरान थी पुछणु लॻो त फ़क़ीर, तूं छो थो मारीं? वताए पुछियो त तूं छो थो मारीं? हमराह चयो, आऊं त मुड़ुसु आहियां। ऐं वताये उनजो जवाबु ॾिनो त मुड़ुसु रुॻो तूं आहीं, बाक़ी सभु भाड़िया आहिनि। किस्सो कीअं लॻो दोस्तो वताये फ़क़ीर जो? अगरि पसंदि अचे त लाइक करियो, सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल अली व्यू खे।